रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी समाज सुधारक ऐं अवामी शिकायतुनि बार टाउन इंतजामिया टाउन ऑफिसर के हुकुम ते अमल कंदे शाही बाज़ार में इंक्रोचमेंट हटाए छॾी। जेको वरी इंक्रोचमेंट कंदो उन खिलाफ़ कानूनी कदम खयो वेंदो। टाउन ऑफिसर झांज़ेब बाबर मंगणे जो रिपोर्ट मूजिब गुज़िरियल कुछ ॾींहं अॻु रानीपुर के मौजूदीन समाज सुधारकनि सिविल सोसाइटी रानीपुर के शहरनि जो आवाज़ बणिजी कुछ अहम मसलन ते आम माण्हुनि समेत टाउन इंतजामिया चेयरमैन टाउन कमेटी रानीपुर पीर सैयद सूरज दस्तगीर जीलानी चूंडियल नुमाइंदनि सैनिटर पीर सैयद काजिम अली शाह लखियारी MNA पीर सैयद जावेद अली शाह जीलानी MNA पीर सैयद फजल अली शाह जीलानी MP नईम अहमद खान खल साबिक MPA पीर सैयद अहमद रजा शाह अल मारूफ प्यार साईं वजीर बल्दियात सेक्रेटरी बल्दियात कमिश्नर सखर डायरेक्टर लोकल गवर्नमेंट डिप्टी कमिश्नर खैरपुर सैयद अहमद फवाद शाह असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर हसीब अहमद ऐं ॿियनि सां रानीपुर सां दरपेश मसइलनि ते मुखातिब थिया हुआ। जे बाद चेयरमैन पीर सैयद सूरज दस्तगीर शाह जीलानी नोटिस वठंदे टाउन ऑफिसर झांज़ेब बाबर मंगणे जो खे इंक्रोचमेंट सफ़ाई सुथराई बीठल पाणीअ जे कढाइण जे लाइ हिदायतूं जारी कयूं। जंहिं ते टाउन ऑफिसर झांज़ेब बाबर लबैक चवंदे इंक्रोचमेंट इंचार्ज कदम अली वसाण ऐं ॿिए सॼे अमले खे शाही बाज़ार ऐं ॿियनि जायुनि तां हटाइण जो हुकुम ॾिनो। जंहिं ते अमल कयो वियो। उन मौक़े ते टाउन ऑफिसर झांज़ेब बाबर सिटी प्रेस क्लब रानीपुर जे साफ़िन खे ॿुधायो त असां कमु कयूं पिया पर पोइ बि अवाम ऐं समाज सुधारकनि जी शिकायतुनि ते मुकमल अमल कंदे इंक्रोचमेंट भी हटाई आहे ऐं जिते रहियल आहे उते बि वञी हटाईंदासीं। जॾहिं त ॿिए पासे अब्दुल हमीद मला जी अॻवानी में शमीर शेख सॼण मला ऐं ॿियो सफ़ाई सुथराई जो अमलो सफ़ाई सुथराई खे यकीनी बनाइण जे लाइ कमु कनि पिया। हिन वधीक छो त इनशाला शहरनि खे कंहिं शिकायत जो मौक़ो न ॾींदासीं। चूंडियल नुमाइंदनि चेयरमैन टाउन कमेटी रानीपुर पीर सैयद सूरज दस्तगीर शाह जीलानी जिन जी हिदायत ते मुकमल अमल कनि पिया।